हुई। अॻिते परीक्षित महाराज वर्णन ॿुधंदे ॿुधंदे चवनि था, प्रभु जेको तव्हां लोकनि जो वर्णन ॿुधायो उन में तव्हां ॿुधायो नरक लोक, ये नरक काथे, नरकनि जो संचालन कीअं थींदो आहे, माण्हू नरक छो वेंदो आहे ऐं नरकनि खां कीअं बचे माण्हू। चओ हरे राम। तॾहिं शुकदेव भगवान चवनि था, हे राजा परीक्षित, कुछ माण्हू चवंदा आहिनि 21 नरक आहिनि, पर 7 ॿिया बि नरक आहिनि, कुल मिलाए करे मुख्य रूप सां 28 नरक थींदा आहिनि। अच्छा महाराज, ये काथे आहिनि, कहिड़ी जॻह ते आहिनि? भगवान शुकदेव महाराज जन चवनि था, धरतीअ खां हेठि, जल जे मथां, घणो हेठि, 99,000 योजन। योजन यानी 99,000 खे 6 सां गुणो करे छॾियो, 1 योजन यानी 6 किलोमीटर। उन खां पहिरियों असांजा पितर बि जेके रहंदा आहिनि उहे असांजे लाइ शुभाशीष ॾींदा रहंदा आहिनि। हिकिड़े स्थान ते पितर रहंदा आहिनि, उहे पितर असांखे आशीर्वाद ॾींदा आहिनि, असांजे लाइ मंगल कामना कंदा आहिनि, भले माण्हुनि खे पतो हुजे चाहे न हुजे। चओ जय श्री कृष्ण। त नरकनि जो वर्णन ॿुधायो, हाणे ध्यानु ॾेई करे तव्हां श्रवण कजो साध संगत जी। इहो मां थोरो तव्हांखे अक्षरशः जेको जीअं वर्णन आहे श्रीमद भागवत महापुराण जो, केवल 10 मिंट तव्हांखे मां वर्णन उहो ई अक्षर अक्षर ॿुधायां थो पियो जेको भागवत महापुराण में भगवान शुकदेव महाराजन चवनि था। चओ हरे राम। भगवान शुकदेव महाराजन चवनि था, दक्षिण जे तरफ़ ब धरतीअ जे हेठि जल जे मथां अग्निश्नांत ऐं पितृगण रहंदा आहिनि, असांजे लाइ जेके मंगल कामना कंदा आहिनि। उन नरक लोक में सूर्य भगवान जा पुत्र पितृराज भगवान यम, धर्मराज भगवान पंहिंजे सेवकनि सहित रहंदा आहिनि ऐं भगवान जे आज्ञा जो जेके उल्लंघन कॾहिं न कंदा आहिनि, परम भागवत महात्मा ऐं जेके हितां मरी करे ओॾे प्राणी वेंदा आहिनि। चओ हरे राम। ई न सोचो केवल मनुष्य जातीअ जो, हिकिड़ी चीटी आहे उनजो बि हिसाब किताब, उन जा बि खाता आहिनि, उहे बि कॾहिं इंसान आहे, किवली बणिजी विया आहिनि, कोई वजूद कोन्हे उन्हनि जो। नंढो सो मच्छर, तव्हां त ईअं चवंदो त मच्छर आहे, उॾाए छॾ मारे छॾ, उन जा बि हिसाब किताब भगवान रखंदा आहिनि। कल्ह जो मच्छर सुभाणे जो राजा बणी थो सघे, अॼु जो राजा सुभाणे मच्छर बणी थो सघे। अहो कर्मणा गति, उहे कर्म असां बिना वीचारे कंदा आहियूं, कुझु बि ॻाल्हाए छॾींदासीं, कुझु बि चवंदासीं, कोई बि तिरस्कार। कई माण्हुनि खे त पतो न आहे जेको हे कमु असां कयूं था इहो पाप आहे। कई कर्म असां स्वाभाविक पाप करे वेंदा आहियूं। चओ हरे कृष्ण। अब मतां कोई सोचे कि असां त कथा न ॿुधी आहे, असांखे थोरी सजा मिलंदी। कई माण्हू ईअं सोचींदा आहिनि, तव्हां वहमी आहियो, कथाऊं था ॿुधो, तव्हां वहमनि में था फासो, ऐं जेके कथा नथा ॿुधनि उहे त नरकनि में था फासनि। चओ हरे कृष्ण। अरे भाई साधारण सी ॻाल्हि आहे, कोई माण्हू वञे ऐं खॾु खोटियल हुजे, कोई ॾिसी करे रस्तो बदिले थो सघे ऐं अखियूं बंदि करे वञे किरी पए, स्वाभाविक आहे। ये भक्ति भजन कथा खां जेके दूर माण्हू आहिनि उहे अखियूं बंदि करे था जीअनि। भगवान धर्मराज चवनि था कि हिते उहे ई पापी ईंदा आहिनि जेके भक्तिअ खां दूर आहिनि। अॻिते तव्हां वर्णन ॿुधंदव विस्तार सां। हरे कृष्ण। हे हरि। शुकदेव भगवान चवनि था, हे परीक्षित, जेके 28 नरक आहिनि, 21 ऐं 7, उन्हनि जा पहिरियों नाला ॿुधी वठो। कोई मन गणंत कपोल कल्पना न आहे। कई माण्हू चवंदा आहिनि नरक न थींदा आहिनि। नरक कीअं न थींदा आहिनि? पाप आहिनि त नरक न हूंदा? कमाल आहे। नंढे से हिकिड़े शहर में बि कानून व्यवस्था आहे त भगवान बिना कानून जे हलाईंदा? हरे कृष्ण। कोई कुछ भी करे, ये अंधो कानून आहे छा भगवान वटि जो नरक न हूंदा? चओ जय श्री कृष्ण। कोई माण्हू नास्तिक चवंदा आहिनि, अरे सभु कोई तेल में विझंदव, कढ़ाईअ में विझंदव, तलवारुनि सां कटींदव, ये सभु बकवास आहे, ये सभु भिजाइण जे लाइ। अच्छा, त हिते अखियुनि सां ॾिसो, धरतीअ ते जीअरा जीअरा जीव मुर्गा 100 डिग्री खां वधीक पाणी खोले थो पियो, टके थो, उन में जिंदा विझी छॾींदा।
यो नरक ना है, यो अखियुनि सां नथा ॾिसूं। कई माण्हू जीअरा जीव मछलियूं वग़ैरह जीव खणी करे तेल में विझी फ्राई करे छॾींदा। अखियुनि सां ॾिठो आहे नंढा नंढा सूअर जा ॿार माण्हू जीअरा आग में भूनींदा। त तव्हांखे अखियुनि सां ॾिसण जी ज़रूरत है। सभु थी रहियो आहे हिते, रोज़ तो थिए, लखें जीव रोज़ था मरनि। हज़ारे त गौ माता खे रोज़ कटियो थो वञे भारत देश में स्वतंत्र में। कीअं था चओ नरक न हूंदा आहिनि? शरीर जो फ़र्क़ु था मञो, वो की पशु पक्षी जीव आहिनि, असां इंसान आहियूं। अरे न भैया, इन धोखे में न रहिजो। कई इंसाननि जी बि रोज़ हत्या थींदी आहे तड़फाए करे, थींदी आहे की न? पेपर पढ़ो, केवल टीवी ॾिसो, कई त समाचार में ही न ईंदा आहिनि भाई। रोज़ तड़फी तड़फी करे कई इंसान भी मरी रहा है, कटजी रहा है, तड़फाए तड़फाए। और जीअरा जेके नरक था भोगन, वॾे वॾे हॉस्पिटल में हली वञो, चक्कर लगाए चो हिकु बार, ॾिसो नरक छा थींदो आहे। नरक कोन्हनि, कीअं न आहिनि नरक? नरक त हिते बि, ये हिते जा नरक आहिनि। और कर्म विधान जे अनुसार जेको पोइ हिसाब किताब थींदो आहे, हाणे उन्हनि नरकनि जा नाला ॿुधो। हरे राम हरे कृष्ण। ये ॿुधण सां असांजा पाप दूर थींदा आहिनि, असांजी मनोवृत्ति पापनि खां बचंदी, श्रद्धा सां कोई श्रवण करे। नरकनि जा नाला आहिनि तामिस्र, हिकु हिकु संस्कृत जा नाला आहिनि, उन जा अर्थ अथव, उन जे अनुसार उहे नरक आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तामिस्र यानी तम यानी अंधेरो, भयंकर अंधेरो, जे कुछ नजर न अचे उते उन्हनि खे सजाऊं मिलंदियूं, कुछ नजर न ईंदो, अंधेरे में रहंदा आहिनि कर्मनि जे अनुसार। तामिस्र अंध तामिस्र, अञा वधीक अंधेरे वारो नरक। रौरो हिकिड़ा रूरू नाले जा जीव हूंदा आहिनि, नांग खां बि ज़हरीला, उहे उनखे ॾंघींदा रहंदा आहिनि, कटींदा रहंदा आहिनि। रौरो महारौरो, कुंभी पाक, काल सूत्र, असिपत्रवन, सूकर मुख, अंधकूप, कृमि भोजन, सदंश, तप्त सूर्मी, वज्र कंटक शालमली, वैतरणी, पुयोद, प्राणरोध, विशसन, लाला भक्ष, सार, मेयादन, अवीची ऐं अयहपान, ये 21। इन जे अलावा क्षार करदम, रक्षोगण भोजन, शूल प्रोत, दंद शूक, अवट निरोधन, पर्यावर्तन ऐं सूची मुख, 7 ये ॿिया कुल मिलाए करे 28 नरक। ये केवल तव्हां नाला ॿुधा अथव, जाते इन्हनि जे द्वारा सजा ॾिनी वेंदी आहे। हरि राम श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। अच्छा, कंहिंखे सजा मिलंदी आहे, थोरो सैंपल तव्हांखे ॿुधायूं था। कि 5 स्कंद जे 6वें अध्याय में तव्हां पढ़ंदा कयो वर्णन, असांजो स्वभाव निर्मल थींदो, विकार निकिरंदा। कई बार पढ़ो इहो। हरे कृष्ण। जेके माण्हू पराओ धन हरण कंदा आहिनि, कंहिंजी संतान जो किडनैप कंदा आहिनि, जी हरण करे वठंदा आहिनि, कोई स्त्रियुनि जो हरण कंदा आहिनि, भयंकर भयानक यमदूत काल पाश में, पाश यानी बंधन, उनखे ॿधी करे जबरदस्ती तामिस्र नरक में किराए छॾींदा। उन अंधकार में नरक में उनखे अन्न जल न मिलंदो आहे, डंडा लॻंदा आहिनि, भउ ॾेखारींदा आहिनि, कई तरह जी उपावनि सां उनखे पीड़ित कयो वेंदो आहे, छो जो उन अहिड़ा ई कर्म कया हिते। इन सां ॾाढो दुखी करे एकाएक बेहोश थी वेंदो आहे। इन तरह जेके माण्हू ॿियो कंहिंखे धोखो ॾेई करे उन जी पत्नी स्त्री आदि सां व्यभिचार कंदा आहिनि, उहे अंध तामिस्र नरक में पवंदा आहिनि। उतां जी सजाऊं। हरे राम हरे कृष्ण। सजाऊं भोगे उतां जी, जीअं जड़ सां कोई वण कटिजी ठका करी पए, ईअं पीड़ा में वेदना में वीचारा सदबुद्ध गुम करे छॾींदा आहिनि। ऐं उन्हनि खे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे, छा कयूं, काॾे वञूं, कहिड़ो उपाय आहे, कीअं बचूं। जीवन भर जे भगवान जो भजन न कयो, उनखे हरिय जो नालो यादि कीअं अचे। चओ हरे कृष्ण। जीवन भर अंध में, लोभ में, लालच में, बुराइनि में केवल कागजनि जे पोयां रुकियासीं। कमाल आहे, परम तत्व खे छॾे छॾियोसीं। ही नोट जा टुकड़ा कागज, उन जे पोयां असली जीवन आत्मा खे लॻाए छॾियोसीं। उन्हनि जो इहो हाल थी वियो।
जेके माण्हू हिन लोक में हे शरीर मां आहियां, हे स्त्री धन दौलत सभु कुझु मुंहिंजो आहे, इन ॿुधीअ सां ॿियनि सां दुश्मनी कंदा आहिनि, द्रोह कंदा आहिनि, हमेशह पंहिंजे कुटुंब जे ई भोगन में लॻल पिया हूंदा आहिनि। चओ हरे राम। रोटी खाइण अलॻि शइ आहे, भोजन जे लाइ वधीक महिनत न करणी पवंदी आहे, भोजन त ग़रीब बि खाईंदा आहिनि, बाक़ी सभु भोगवाद आहे, ऐं भोगन जो नतीजो रोग आहे। चओ हरे कृष्ण। यादि रखो, 4 फुल्का खाइण जे लाइ एतिरी तव्हांखे समय ॾियण जी ज़रूरत न आहे, 12-12 घंटा मेहनत करण जी ज़रूरत न आहे। मतां पाण खे महिनती ऐं वॾो कोई कर्मयोगी सम्झो। कर्मयोगी इनखे न चइबो आहे पैसा कमाइण वारे खे, कर्मयोगी उनखे चइबो आहे जेको अहिड़ो कर्म करे जंहिंसां ॿियनि जो भलो थिए, कंहिंखे थोरो बि कष्ट न अचे, उनखे कर्मयोगी चइबो आहे। जंहिंजा कर्म विलीन थी वञनि श्री कृष्ण में, न स्वर्ग मिले न नरक मिले, वैकुंठ मिले, वो कर्मयोगी चइबो आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन खोटी बुद्धीअ सां जेके बस भोगन में लॻल रहंदा आहिनि, बस मुंहिंजी फैमिली, माई फैमिली ओनली, मुंहिंजो परिवार, मुंहिंजो कुटुंब, मां हिन जी हर इच्छा पूरी कंदुमि, कुझु बि थी वञे। पंहिंजो शरीर छॾण ते पंहिंजे पाप जे करे खुदि रौरो नरक में किरंदा आहिनि। हरे राम। हिन लोक में उन्हनि जिन जीवन खे जंहिं तरह कष्ट पहुचायो आहे, ध्यान ॾियो, परलोक में यमराज जे यातना जो समय अचण ते उहे जीव रू थी करे उन ई प्रकार कष्ट पहुचाईंदा आहिनि। इन करे इन नरक जो नालो रौ आहे। उहे पाण ख़ुदि नंढा जीव बणिजी वेंदा आहिनि। रू नांग खां बि वधीक कठोर स्वभाव वारे हिकिड़े जीव जो नालो आहे। इन ई तरह सां महारौ नरक आहे, यानी उन खां वधीक क्लास वारो आहे। ये स्लीपर वरी एसी सुखन भोगन में, तीअं यातना जी ऊंचो दर्जो आहे महारौ। इन में हे माण्हू वेंदो आहे ऐं कंहिंजी परवाह न करे केवल पंहिंजे ई शरीर जो जेके पालन पोषण कनि, मतिलब न कॾहिं अन्न दान कनि, न दीन दुखे जी ख़बर वठनि। पासे में जीव जंतु गायूं वीचारा बुख में मरनि था, ॾिसनि था, निहारनि था, और कोई परवाह न आहे, खुदि केवल पंहिंजे पेट लाइ था जीअनि। अहिड़ा माण्हू महारौ नरक में वेंदा आहिनि। चवंदा आहिनि तव्हांजे दर जे ॿाहिरि जीव वेठा आहिनि, कुतो वेठो आहे, उन जो अन्न तव्हांजे रसोई घर में रखियल आहे, तव्हां उन्हनि खे नथा खारायो त कुते जो हिसो खाई था वञो। हरे कृष्ण। हाणे काॾे वञिजे भाई? केरु सम्झाए इन्हनि माण्हुनि खे जेके केवल पंहिंजे पेट लाइ अन्न पचाईंदा आहिनि? मां नथो चवां, श्री कृष्ण था चवनि, उहे अन्न न खाईंदा आहिनि, पाप खाईंदा आहिनि। इन करे दान जी एॾी वॾी महिमा आहे। दान सां असांजो उपकार आहे, उनजो न आहे जंहिंखे तव्हां खारायो था, छो जो उन्हनि खे पालण वारो त भॻवानु आहे। दान करण सां असांजो उपकार थींदो आहे। कोई ग़रीब भिखारी अची करे अगरि 2 फुल्का तो वठी वञे त उन ते असां उपकार नथा कयूं, उहो असां ते उपकार करे थो वञे, उहो 1000 फुल्का ॾेई थो वञे। हरे राम। त जेके स्वार्थ में पंहिंजे पेट लाइ जेके जीअंदा आहिनि केवल, उते कच्चो मांस खाइण वारा रू इन मांस जे लोभ सां उन्हनि खे कटींदा आहिनि। जेके क्रूर माण्हू हिन लोक में पंहिंजो पेट पालण जे लाइ जिंदे पशु पक्षियुनि खे रधींदा आहिनि, जेको तव्हां ॿुधो आहे न, अॼुकल्ह जी जिंदा मुर्गा विझी था छॾनि। ॾिसो, हिकिड़ी अवस्था आहे कि जीव पंहिंजो पाण ई मृत्यु खे प्राप्त थियो आहे। कोई जीव मरी वियो, ठीकु आहे, पंहिंजो पाण ई स्वाभाविक उनजो जीवन पूरो थियो, मरी वियो, उन जो कंहिं भोजन कयो त ओतिरो कोई पाप न आहे, उहो केवल मांसाहार खाधई, लेकिन जीव इंसान जो पाप उनखे न लॻंदो। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी संप्रदाय अहिड़ी बि अथव जेकी शाकाहारी न आहे, शाकाहारी न आहे पर हिंसावादी बि न आहे, उहे मरियल जीवन जो मांस खाईंदा। हिकिड़ी परंपरा अहिड़ी बि अथव। चओ जय श्री कृष्ण। छो जो उन में हत्या जो दोष न लॻो न, हत्या जो दोष त न लॻो। जीव स्वाभाविक मृत्यु खे प्राप्त थियो, भोजन खाई जल पी करे, हिकु ॾींहुं त मरणो ई आहे सभिनि खे। उन जीव जो कंहिं मांस खाधो त उनखे उहो पाप न आहे। पर इहा उहा अवस्था आहे कि जाते अन्न न हुजे, भोजन न हुजे, अहिड़ो आहार छो वठे माण्हू, छाजे करे वठे? जहिड़ी पवित्र भोजन असांखे आहे। ये त उहो समय आहे, प्रलय हुजे, हाहाकार हुजे, कुझु खाइण लाइ कोन्हे, उन अवस्था जी ॻाल्हि। अहिड़ा माण्हू जेके
जीवित पशु पक्षी के जिंदो मारन था, रधन था, कटन था, गर्दन भोजन ठाए करे खाइन था जीवन जो उहे कुंभी पाक नरक में जाते तेल टहकंदो रहंदो आ, खोलंदो रहंदो आ। साथ संगत जी उनखे उते उन नरक में विझंदा आहिनि। हरे राम। बोलो वृंदावन बिहारी, बोलो तुलसी माता की। ये भाई सुठी सेवा है। तुलसी पत्र खणी करे प्रभु ते अर्पण करण, ॾाढी सुंदर सेवा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो लिखियल अथव, माण्हू मूर्ख चवंदा आहिनि, ये तेरे श्लोक में यही ॻाल्हि लिखियल अथव। वो राक्षस जैसे इंसान जो जीवों को खा जाते हैं, गए बीते पुरुषों को यमदूत कुंभी पाक नरक में ले जाकर खोलते हुए तेल में रांधते हैं। उन्होंने तो वही कम किया ना। जेको माण्हू इन लोक में माता पिता ब्राह्मण वेदन सां विरोध कंदो आहे, उनखे यमदूत काल सूत्र नरक में वठी वेंदा आहिनि। काल सूत्र नरक में। हरे राम। हे हरे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। यो काल सूत्र नरक केतिरो वॾो आहे? इन जो घेरो 10,000 योजन आहे। 10,000 योजन यानी 60,000 किलोमीटर केवल हिकु नरक एतिरे दायरे जो आहे। वो तो तव्हां नीचाई ॿुधी की केतिरो हेठि 99,000 योजन। नरकनि जो जेको हिसाब किताब उहो त अलॻि आहे, उन्हनि जी लंबाई चौड़ाई उनजी माप अलॻि आहे। घणा डिसमिल आहे, घणा एकड़, वॾा हिसाब किताब आहिनि। हरे राम। इन जी भूमि कहिड़ी आहे? हीअ कोन्हे मिटीअ वारी थधी थधी धरती, तांबे जी। तपंदो रहंदो आहे तांबो, तपियल पूरो गरम गरम मैदान, वरी मथो सूर्य भगवान जी अहिड़ी भयंकर रोशनी, हेठों अग्नीअ जे दाह सां उहो तांबो ॿरंदो रहंदो आहे। उते उहे पापी पहुचाया वेंदा आहिनि, बुख प्यास में व्याकुल, उन्हनि जो शरीर अंदर ॿाहिरि जलण लॻंदो आहे। बेचैनी एॾी वधी वेंदी आहे, कॾहिं उथंदो आहे, कॾहिं वेहंदो आहे, वरी किरंदो आहे, लेटी पवंदो आहे, छटपटाइण लॻंदो आहे, केॾी महिल बीह रहंदो आहे, केॾी महिल डुकण लॻंदो आहे, वञे काॾे, पूरी तरफ़ गरम गरम तांबो, मथों तेज उस लॻंदी आहे। इन तरह उन नर पशुअ जे शरीर में जेतिरा रोम हूंदा आहिनि, शरीर में वार हूंदा आहिनि, ध्यानु ॾिजो, जेतिरा शरीर में वार हूंदा आहिनि ओतिरे ई 1000 सालनि तक उन जी दुर्गति थींदी रहंदी। कंहिंखे इहा सजा मिलंदी आहे? यादि अथव कंहिंखे मिलंदी आहे सजा? जेके मांसाहार कंदा आहिनि, जेके जीवन खे मारींदा आहिनि, जेके जीव हिंसा कंदा आहिनि, नॉनवेज खाईंदा आहिनि, चिकन खाईंदा आहिनि, जेके चवंदा आहिनि आई कॉन्ट कंप्रोमाइज विद माई टेस्ट, मां स्वाद सां समझौतो न कंदुमि, ये सभु बकवास आहे, ये तव्हां घास फूस खाओ, असां इहो खाइण वारा न आहियूं। उन्हनि खे श्री भागवत जा वचन पढ़ायो। उन्हनि खे ईअं मांसाहार कंदा आहिनि, जे कोई पाप ई कोन्हे। जीव मरे तो चिल्लाए तो, उनजी वेदना उन्हनि खे पतो ई न आहे। उन्हनि खे बसि स्वाद बुद्धीअ सां उहो बसि व्यंजन नज़र ईंदो आहे, कोई डिश आहे। कमाल। पढ़ियल लिखियल माण्हू, पढ़ियल लिखियल, वॾी वॾी पढ़ाई कयल, वॾे पद ते पहुतल, उहे बि मांसाहार खाईंदा आहिनि। पाण खे वॾो बुद्धिजीवी, वॾो पाण खे बुद्धिमान सम्झंदा आहिनि। ऐं सजा घणी, नरक ॿुधो कहिड़ा भयंकर आहिनि, आग लॻंदी रहंदी आहे। ऐं टाइमिंग घणी, समय घणो, शरीर में जेतिरा रोम आहिनि, हिकु हिकु वार जेतिरो आहे, हिकु हिकु 1000 साल जे बराबरि एतिरी देर उहे नरक में जलंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। सृष्टि परंपरा ईअं नथी हले फोकट में, हिसाब किताब आहिनि, भगवान हलाइण वारा आहिनि। अहिड़ी दुर्गति थींदी आहे। जेके माण्हू कंहिं तरह जी आपत्ति न अचण ते बि वैदिक रस्ते खे छॾे, धर्म खे छॾे करे पाखंड कंदा आहिनि, पाखंड सां भरियल धर्म जो सहारो खणंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। यमदूत 80 पत्र वन में अहिड़े नरक में वठी करे उन्हनि खे कोड़नि सां चङी तरह पीटींदा आहिनि। मार सां बचण जे लाइ उहो हेॾे होॾे डुकूं पाईंदो आहे। अहिड़ी भयंकर उनजी दुर्दशा थींदी आहे। उनजे अंग अंग खे तलवार सां कटियो वेंदो आहे, शरीर टुक टुक थियण लॻंदो आहे। भयंकर वेदना सां हाय मां मरियम चिल्लाईंदो रहंदो आहे।
कदम कदम ते मूर्छित थी करे करण लगंदो आहे, पंहिंजे धर्म खे छॾे पाखंड जे रस्ते ते जेके हलंदा आहिनि उन्हनि खे अहिड़े कुकर्म जो फल भोगणो पवंदो आहे। ये त कलयुग जे जीवन जे लाइ विशेष आहे। प्रभुपाद महाराजन चवनि था कलयुग में भी असुर अथव, कंस मरियो, रावण मरियो, त ॿिया कहिड़ा असुर आहिनि? राक्षस त कोई नज़र न आयो आहे भयंकर, चवनि था न मनुष्य जे रूप में अची विया आहिनि। महाराज कहिड़ा असुर आहिनि? प्रभुपाद महाराज जन चवनि था जेके धार्मिकता चवनि पाण खे, चवनि था असां भॻवान खे मञींदा आहियूं, लेकिन श्री कृष्ण भॻवान कोन्हे, राम जी भॻवान कोन्हनि, उहे चवनि था हिन समय जा कलयुग जा असुर अथव। कई अहिड़ा माण्हू बि आहिनि न, पाण खे धार्मिक बि चवंदा आहिनि, हाँ सेवक भी चवंदा आहिनि, असां नाम भी जपींदा आहियूं और चवंदा आहिनि श्री कृष्ण भगवान न आहे। भागवत चेती सुखदेव जी चवनि था कृष्णस्तु भगवान स्वयं। भगवान केरा? हिक लाइन में चओ श्री कृष्ण भगवान। काथे रहंदा आहिनि? गोलोक में रहंदा आहिनि, कण कण में रहंदा आहिनि, काथे न रहंदा आहिनि? शरीर रूप सां पुछो था, गोलोक में रहंदा आहिनि। ज्ञान रूप सां पुछो था, तव्हांजे अंदर भी वेठा आहिनि। केर तो चए भगवान कोन्हनि? अहिड़ा माण्हू इन नरक में किरंदा आहिनि। अॼुकल्ह पाखंड इन खे ई चइबो अथव। माण्हू नज़र ॿियो था अचनि, आहिनि अलॻि। चओ हरे कृष्ण। कालनी में दई तो न हो, हनुमान महाराज के रोकी, ॿाहिरि तो साधु बणी वेठो, बढ़िया धुनी पियो लॻाए राम नाम जी, लेकिन वेश बदिले वेठो, कपट हनुमान जी खे रोकण पियो चाहे। त अहिड़ी तरह सां हिन कलयुग में कई अहिड़ा पाखंडी माण्हू जेके पाण खे धार्मिक चवंदा, गुरसिख चवंदा, श्री कृष्ण खे न मञींदा, राम जी खे न मञींदा, उन्हनि जे लाइ VIP नरक इहे स्पेशल। चओ जय श्री कृष्ण। कदम कदम ते मूर्छित थींदा आहिनि, पंहिंजे धर्म खे छॾे करे पाखंड जे रस्ते ते हलनि था। इन तरह पंहिंजे कुकर्म जो फल भोगणो पवंदो आहे उन्हनि खे। जेके हिंदू धर्म छॾे ॿियो धर्म था अपनाइनि पिया, विधर्मी था थी वञनि, तिर पैसनि जे लालच में, भोगनि जे लालच में, कोई ईसाई बणिजी वियो, कोई मुस्लमान बणिजी वियो। धर्म त हिकु ई आहे हिंदू, ॿियो धर्म आहे ई कोन। यानी उन्हनि धर्म जो त्याग कयो, अधर्मी थी विया, उहे अहिड़े नरक में किरंदा। हरे कृष्ण। अच्छा, हिन लोक में जेके माण्हू राजा या राज कर्मचारी थी करे निरपराध माण्हुनि खे दंड ॾींदो आहे, पहिरियों राजा हूंदा, अॼु केरु आहिनि? नेता आहिनि। सम्झो इहो नेताउनि जे लाइ। या ब्राह्मण खे शरीर दंड था ॾियनि, जेके माण्हू फैसलो सही नथा कनि, न्याय नथा कनि सही, ब्राह्मण खे शरीर जो दंड न ॾिबो आहे। उहे महापापी मरी करे सूकर मुख नरक में किरंदा आहिनि। महाबली यमदूत उन जे अंगनि खे कुचलींदा आहिनि। जिन गन्ने जी रस कढबी आहे मशीन में, तीअं उन्हनि खे पेरियो वेंदो आहे कमंद वांगुरु। हरे राम। तब वह कोलू में पेरे जाते हुए गन्नों के समान पीड़ित होकर दुख पाता है। रोंदा आहिनि, चिल्लाईंदा आहिनि, आर्त स्वर सां, कॾहिं मूर्छित थी वेंदा आहिनि। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो भाई, इहा ॻाल्हि मां सत्संग में ॿुधाईंदो आहियां त माण्हू सवाल कंदा आहिनि, ईअं कीअं हूंदो, हे छा आहे? ध्यानु ॾेई ॿुधो, इहो तव्हां कीअं था चओ पिया? हाणे मां पढ़ी थो ॿुधायांव, 7वां श्लोक ॿुधो, 26 अध्याय जो पुरुष इस लोक में खटमल आदि जीवों की हिंसा करता है, मच्छर वगैरह खटमल, उनसे द्रोह करने के कारण अंधकूप नरक में गिरता है, क्योंकि स्वयं भगवान ही रक्तपान आदि उनकी वृत्ति भगवान ने बनाई है। मच्छरन जो तो इहो स्वभाव आहे खून पीअण, उन जो भोजन भगवान ईअं ई ठाहियो आहे। ठीकु आहे। और उन्हें उसके कारण दूसरों को कष्ट पहुंचने का ज्ञान भी नहीं है। मच्छरन के पतो ना है, वो तव्हांखे दुख ॾेई वियो, लेकिन तव्हांखे त पतो आहे तव्हां उनजी जान वठी रहिया। किंतु मनुष्य की वृत्ति भगवान ने विधि निषेध पूर्वक बनाई है। जीवन ते कर्म कानून लागू न थींदो आहे, इहा ॻाल्हि यादि रखिजो। कोई कुतो कंहिंखे मारे छॾे उनखे सजा न मिलंदी, शेर कंहिं जीव खे मारे छॾे उनखे सजा न मिलंदी, नाग ॾेडर खे खाई उनखे सजा न मिलंदी, लेकिन इंसान मच्छर मारियो त उनखे सजा मिलंदी। छो जो उन्हनि जी बुद्धि योनी कोन्हे जीवन जी, विवेक बुद्धि परमात्मा खे पाइण जो जेको अवसर आहे उहो केवल इंसान खे आहे। इन करे कर्म निषेध विधि या इंसान ते ई लागू थींदी, माण्हूअ ते लागू थींदी, जीवन ते लागू न थींदी। हरे कृष्ण
हा मन में चवंदा रहो न भाई, मन में सिमरन कंदा रहो, चवंदा रहो श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ध्यान ॾेई ॿुधो भाई, सुखदेव जी महाराज चवनि था, हे परीक्षित, मच्छर जीव जंतु खटमल उन्हनि खे पतो न आहे, उहे असांजी रत पीअंदा, चक पाईंदा त उन्हनि ते पाप न लॻंदो, लेकिन असां जीवन खे मारींदासीं त पाप लॻंदो, छो जो भॻवान उन्हनि जी वृत्ति, स्वभाव, उन्हनि जो जीवन भोजन ईअं ठाहियो आहे, उन्हनि खे पतो न आहे उहो असांखे कष्ट ॾेई रहिया। जाते पशु मृग पक्षी नांग रेंगण वारा जंतु, मच्छर नालो लिखियल अथव, मच्छर, जूं, माताऊं ध्यान जो स्पेशल, मतां ईअं जूं कढो ॿारनि जी, ऐं ॿिनि नवनि जे विच में ठका, हा न, पतो ई न पवंदो अथव, जूं खणी करे मारींदा वञो। पहिरीं ॿारनि जी सफ़ाई, वारनि जी एतिरी रखो ॿारनि जे वारनि जी, कि जीव पैदा न थियनि, त ठोरो कराए छॾियो, उहो सुठो आहे। असांखे बाबा जन, बाबा भगत राम साहिब लाइ घणा बार ठोरो करायो बचपन, जुआ न कढाईंदा, सिधो वठी हलंदा नाईअ ॾे, ऐं हल लाइस हिन जा वार, पोइ थोरी देरि रोअंदासीं, पोइ वरी साॻो ई मैगी पास्ता शुरू। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वो सही आहे, थोरी देरि वीचारा भले सुंदरता जो त्याग कनि, हा, पगड़ी पाइनि, जरीअ जी पगड़ी पाइनि, टोपी पाइनि, नकली विग लगाए छॾनि, बढ़िया बढ़िया अचनि थियूं, हा न। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अजुआ लीख केतिरा हज़ारनि में हूंदा, केतिरी इंसा थी वेंदी। ॿार कॾहिं न चवंदो वार कटाए, ॿार चवंदा वार कटाए, वार न कटाइण ॾींदो, हुननि जी ॾाढी आसक्ति। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। असांजा साईं जन ॾिठूं, असां वृंदावन वियासीं त तानिया खे, अंबला खे ॾाढी जुआ पइजी वई। असां वृंदावन आयासीं त वियासीं त बढ़िया आहे, वॾा वॾा झालर वार, वापसि आयासीं त ठोड़ी, भई इहो कीअं थियो? चयूं पहिरियों मशीन खणी आया, चयूं सखियूं बंदि कर, आरती उतारियोसि, पहिरियों ॾिस तुंहिंजी आरती था उतारियूं, आरती उतारे वार लाहे, उनखे मस्तु घुमाए आया, शयूं वठी ॾिनऊं, कंप्रोमाइज़ थी वई, थोरी सी देरि में राजी थी वई। हरे कृष्ण। ई संतनि वटि कलाऊं हूंदियूं, असां वटि कोन्हनि इहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त उन्हनि खे अहिड़े नरक में विझंदा आहिनि, भयंकर दुख पीड़ा कष्ट वारे नरक में। ऐं ये सभु जीव, यादि रखिजो, ये खटमल, ये जीव जंतु, ये जूं, ये लीखूं, ये मच्छर उन्हनि खे 24 घंटा कटींदा रहंदा आहिनि, नोचींदा रहंदा आहिनि, खून पीअंदा रहंदा आहिनि, छो जो इन द्रोह कयो। सभु तरह सां उनखे कटींदा आहिनि, इन सां उनजी निंड शांति भंग थी वेंदी आहे, जॻहि न मिलण ते बेचैनी थींदी आहे। घोर अंधकार, हिकु त पहिरियों ई महा रोरो नर्क, घोर अंधकार में इन तरह भटकंदो रहंदो आहे, जीअं रोग में ग्रस्त माण्हू शरीर में छटपटाईंदो रहंदो आहे। जेको माण्हू हिन लोक में बिना पंच महायज्ञ किए न स्वाहा करे, न अग्नि ॾे, न कंहिंजे पेट में फुल्को विझे, ईअं ई रोटी खाए, न गांइ खे खाराए, न जीवन खे खाराए, केवल पंहिंजे लाइ भोजन करे उथे, ऐं बढ़िया ब्रेकफास्ट करे, नाश्ता करे, हिकु फुल्को बि कुझु बि गांइ खे न खाराए, कुते खे न खाराए, किवलिन खे न खाराए, ग़रीब खे न ॾे, ब्राह्मण खे न ॾे। पंच महायज्ञ त हाणे थींदा न आहिनि, अग्नि त घर घर में ॿरंदी न आहे, चुल्ही गायब थी वई, हवन थींदो न आहे, कम से कम जीवन खे खाराए, उहो बि न करे, केवल पाण रोटी खाए, त उनखे कहिड़ो पुरस्कार मिलंदो आहे भाई? चओ हरे राम। जेको बिना ॿिए कंहिंखे ॾेई करे पाण ई तो खाई वञे, उनखे कांव जे समान चयो वियो आहे, माण्हू उहो कौवे जे समान आहे। उहो परलोक में कृमि भोजन नाले निकृष्ट नरक में किरंदो आहे। उते 1 लख लंबो चौड़ो हिकु ई कीड़नि जो कुंड आहे, 1 लख योजन यानी 6 लख किलोमीटर कुंड हूंदो कि वॾो शहर हूंदो? कुंड था चवनि, उनजे लाइ कुंड आहे उहो, नरक जे लाइ 6 लख किलोमीटर में केवल ये कीड़ा कीड़ा भरियल हूंदा आहिनि, जेके नोचे नोचे खाईंदा रहंदा आहिनि। मच्छर त ईअं ताड़ियूं वॼाए मारे छॾींदा आहिनि, रैकेट आयो अॼुकल्ह, है न, उहो रैकेट सां मारींदा रहंदा आहिनि।
मच्छरनि खे, जेके मच्छर मारींदा मच्छर ई मारींदा रहंदा। उते उन्हनि खे कीड़ो ठही करे रहणो पवंदो आहे। चओ हरे कृष्ण। ऐं जेसि ताईं पंहिंजे पापनि जो प्रायश्चित न करण वारे उन पापीअ खे बिना ॾिने बिना हवन किए खाइण जे दोष जो सुठी तरह हिसाब किताब ॾियणो पवंदो आहे। हरे राम हे हरे। भाई घणी देर ॿुधायो मां, ॾाढा लंबा चौड़ा हिसाब किताब, हिकु हिकु कर्म जा हिसाब किताब लिखियल। हे हरे। कोई चोरी करे, जबरदस्ती करे, कोई ब्राह्मण जो हिस्सो खाई वञे, यमदूत उन खे संदंश नाले नरक में वठी करे तपियल लोह हूंदो आहे उन गोले सां उन खे दागींदा आहिनि। कोई व्यभिचार करे, उन खे तप्त सूरमी नाले नरक में कोड़नि सां पीटींदा आहिनि। भयंकर लोह जी मूर्ति ठहियल हूंदी आहे, उन सां आलिंगन कराईंदा आहिनि व्यभिचार करण वारनि खे। कंहिं बि तरह जो कोई भी व्यभिचार करे। हे हरे। ॾिसो ॿुधी करे ई माण्हू भयभीत थी वेंदो आहे। कमाल आहे, लेकिन पाप करण महिल होश न हूंदो आहे असांखे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो बि लिखियल अथव, जेके पाखंडी माण्हू बलि ॾींदा आहिनि यज्ञ जे नाले ते, धर्म जे नाले ते जीवन खे कटींदा आहिनि, बलि ॾींदा आहिनि, चाहे कुर्बानी हुजे चाहे बलि हुजे, कुछ भी हुजे, पीटींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे बि भयंकर नरक मिलंदो आहे। चओ हरे राम। विश्वसन नरक जो नालो आहे। उते नरक जा अधिकारी ॾाढी पीड़ा ॾेई करे तपाए सताए करे पोइ उन जीव खे कटींदा आहिनि, पर जीव मरंदो न आहे। छो जो उहो शरीर ॿियो हूंदो आहे। ये भौतिक शरीर आहे, कारण शरीर, सूक्ष्म शरीर। उते हूंदो आहे यातना शरीर। यातना शरीर यानी केवल यातना, पनिशमेंट। मरण जहिड़ो थी वेंदो, लेकिन थोड़ी देर में वरी होश अची वेंदो, वरी जहिड़ो थी वेंदो। छो जो लंबा चौड़ा कर्म क्या अथई न। हरे कृष्ण। जेके ग़लति अधर्म ते हलंदा आहिनि, ग़लति खोटा कर्म कंदा आहिनि, व्यभिचार कंदा आहिनि, अधर्म जे तरीक़े सां उन्हनि खे भयंकर नरक मिलंदा आहिनि। साध संगत जी गंदगीअ में रहंदा आहिनि। जेको कंहिंखे दुख ॾे, पीड़ा ॾे, कष्ट ॾे, आग जलाए छॾे, कंहिंखे बाहि ॿारे छॾे, कंहिंजो झोपड़ी जलाए छॾे, व्यापारियुनि खे लूटे वठे, उनखे यमदूत सार मियादन नाले नरक में किराईंदा आहिनि, जाते 720 यमदूत कुत्ते जे रूप में उनखे ॾाढे तेजीअ सां चक पाईंदा रहंदा आहिनि, कटींदा आहिनि। कोई झूठी गवाही ॾे, कूड़ ॻाल्हाए, ध्यान ॾियो, व्यापार में कपट करे, बेईमानी करे, धोखो करे, माण्हू सोचींदा आहिनि अरे धंधे में कूड़ हलंदा आहिनि। ईअं थोड़ी आहे, कूड़ न हलंदा आहिनि धंधे में। चओ हरे राम। चवनि था सच नथा ॻाल्हाए सघो त कूड़ न ॻाल्हायो, अधु छूट अथव, हा न। ऐं हद खां वधीक कमाई करणु उहो बि कूड़ आहे, उहा बि बेईमानी आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी लिमिट हुजणु खपे कमाईअ जी। ईअं न आहे तव्हांखे बढ़िया आइटम मिलियो, कोई सुठो आइटम वठी आयो त 100 जो तव्हां 1000 रुपए में विकिणी छॾियो उनखे। चओ जय श्री कृष्ण। जेके माण्हू लूट कंदा आहिनि, झूठी गवाही ॾींदा आहिनि, व्यापार में दान जे समय कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, मरण ते आधार शून्य अविचीमान नरक में किरंदा आहिनि। उते 100 योजन 600 किलोमीटर ऊंचे पहाड़ जे चोटीअ खां उनखे सिर जे बल हेठि किरायो वेंदो आहे। उन नरक जी हेठों जी भूमि पत्थर जे समान। चओ हरे राम। इन करे उनजो नालो आहे अविचीमान। समय ॾिसो कलाक थी वियो साध संगत जी। मां सोचियुमि 10 मिंट ॿुधाईंदुमि तव्हां। हे हरि विश्राम था ॾियूं, बाक़ी तव्हां पढ़ी वठिजो साध संगत जी। या त कॾहिं वरी गरुड़ पुराण कंदासीं, उन में वरी विस्तार सां हे पढ़नि, हा न भाई। वैसे श्राद्धनि में इहो ज़रूरु ॿुधणु खपे। ये तो संयोग आहे, श्राद्धनि जो समय ई थो हले, असां कलाक ॿुधाइनि, ॾाढो सुठो, भगवत कृपा। ये ज़रूरी आहे, पतो पए असां कहिड़ा कहिड़ा कर्म कयूं, कहिड़ा न कयूं, कोई हिसाब किताब आहे कि न आहे। माण्हू पाप कर्म सजा तो ई टलजंदो आहे। कंहिंखे चओ इहे सजा न आहे त पोइ सभु उहो ई करणु लॻनि।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तरी असांजा महात्मा आहिनि जैन संप्रदाय जा मुनि जैन मुनि पुष्प जी महाराज उहे चवनि था भाई कि अगर तू सुठो नथो करे सघे त ख़राब न कर, ध्यान ॾे, भलो नथो करे सघे त बुरो भी न कर। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, हे हरि। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, ओ कांटे बन कर मत रहना। घर न किसी का बसा सको तो चवता अगर कंहिंजो घर नथा ठाहे सघो त भाई आग भी न लॻायो। कोई गरीब आहिनि जेके वीचारनि खे हिकिड़ी झोपड़ी ठाहिण में कई महीना लॻी वेंदा आहिनि, साल लॻी वेंदा आहिनि, तॾहिं हिकिड़ी झोपड़ी ठहंदी आहे। सालनि में कंहिंजी झोपड़ी बनंदी आहे। कई अहिड़ा बि माण्हू आहिनि जो कुछ ई मिंटनि में बस्ती जलाए छॾींदा आहिनि। चओ हरे कृष्ण। भाई हिकिड़े शायर ॾाढी सुठी ॻाल्हि चई कि हमें बरसों लग गए एक झोपड़ी बनाने में, हमें बरसों लग गए एक झोपड़ी बनाने में, तुम्हें तरस नहीं आया बस्तियां जलाने में। संसार में कई तरह जा माण्हू आहिनि। घर न किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो छार नमक न मिला देना, मरहम पट्टी कर न सको तो छार नमक न मिला देना। दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना, दीपक बन कर जल न सको तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। हो सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो ही
अच्छा, कम से कम विष न घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष मत घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष न घोलो। मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष मत घोलो। राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना। राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना। 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 हाँ, कांटे बन कर मत रहना। हद छूटा स्वामी रामसुखदास महाराजन चवनि था, सच ॻाल्हायो, साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप। जाके हृदय साच है ताके हृदय कृष्ण आप। लेकिन नथो थे भैया, सच ॻाल्हाईंदे माण्हू ॾाढो गड़बड़ था कनि पिया। सच ॻाल्हाइण जी छूट नथी मिले। अच्छा त एतिरो कजो, कूड़ न ॻाल्हाइजो। ये अलग ॻाल्हि अथव, अलग अलग इश्यू अथव भई, ध्यानु ॾिजो। सच ॻाल्हायो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। नथा ॻाल्हाए सघो, कूड़ न ॻाल्हायो। पाप त न लॻंदो कूड़ ॻाल्हाइण जो। सच ॻाल्हाइण त तपस्या आहे, और कूड़ ॻाल्हाइण पाप आहे। ॿई शयूं अद्भुत अथव भाई। चओ हरे राम। दान कयो सुठी ॻाल्हि आहे, नथा करे सघूं त चोरी त न कयूं कंहिंजी। दान ॾियण पुण्य आहे, और चोरी करणु पाप आहे। माण्हू स्वाभाविक कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं ई कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि बिना वजह जे। बाबा जन चवंदा कोई वञे थो पियो एॾे बिलासपुर, भई काॾे थो वञे, चवंदुसि न मां जबलपुर थो वञा। वीचारो छुट्टो 2-3 ॾींहं हाणे ईअं ई कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद, हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। नरक जो वर्णन ॿुधायो भगवान शुकदेव महाराज। परीक्षित महाराज ओहो चवनि था भगवन अहिड़ा भयानक दंड, अहिड़ी सजाऊं। तो सोचो जेके 7 ॾींहं पोइ शरीर छॾिणो आहे, उहे निर्भय वेठा आहिनि। असां ते थी दया अचे उन्हनि खे, छो जो उन्हनि खे पतो आहे जेको अमृत मां पियां थो उहो त श्री कृष्ण सां ई मिलाईंदो। भगवन अहिड़ा भयंकर दंड, अहिड़ी सजाऊं, अहिड़ा हिसाब किताब आहिनि। हा परीक्षित, तो कोई बचण जो उपाय आहे कि न? चओ हरे राम। शुकदेव भगवान चवनि था बचण जा त केवल 2 उपाय आहिनि। 2 उपाय कहिड़ा आहिनि? माण्हू अगर पाप करण न छॾींदो, सन्मार्ग ते भक्ति जे रस्ते ते न हलंदो, सच जे रस्ते ते, तो स्वाभाविक आहे या त इहो ई उपाय आहे कि वो दंड भोगे वरी फ्रेश थी वञे, हिसाब किताब बराबर करे अचे, पेमेंट करे अचे, वरी अची नओ जीवन वठे। पोइ पतो न आहे कहिड़ा कर्म कंदो। ये कपिड़ो मेरो थी वञे त हिकिड़ो इहो ई उपाय आहे कि धोबी घाट ते मोकिलियो। धोबी कीअं धोईंदा आहिनि ख़बर अथव? खणी करे, ॾिठो अथव? धोबी खणी करे बढ़िया फर्श ते ईअं खणी करे सटींदा आहिनि, ठका ईअं धोईंदा आहिनि। पोइ धोबी बढ़िया तरीक़े सां, या त सजा मिले असां भोगे अचूं। अच्छा, सजा जेको न पाइणु चाहे, बचणु चाहे पापनि खां, जेको पाप करे चुको आहे पहिरियों और सजा नथो पाइणु चाहे, उहो काॾे वञे? त शुकदेव भगवान चवनि था उनजो वरी हिकिड़ो उपाय आहे, घर में थधे थधे पाणीअ सां कपिड़े खे धोयो वञे, बढ़िया साबुण सां धोई करे और छांव में सुकाए छॾियो। इहो कहिड़ो हिसाब आहे महाराज? चवनि था उहो हिसाब आहे संगत सां मिली करे रोज श्री कृष्ण गोविंद, नारायण
गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन इहो उपाय तो कृपाल। नरक खां बचण जो। प्रभु जी कथा ॿुधो, प्रभु जो कीर्तन कयो, हरि नाम सिमरन कंदा अचो, प्रभु के याद रखो, प्रभु जी शरण वठो, गीता पढ़ो, भागवत पढ़ो, रामायण पढ़ो, भक्तमाल पढ़ो, रोज सत्संग कयो। बस पंहिंजो जीवन निर्वाह जो जेको जरूरी समय आहे उन में भगवान के मिलायो, ध्यान जो संसार में भगवान के मिलायो, बाकी समय भक्ति कयो तो भक्ति में संसार के न मिलायो। चो हरे राम। यानी कथा ता ॿुधो तो पूरी कथा ॿुधो, बाकी संसार जो कम ता जेको 4-6 कलाक कयो था ओॾी महिल मन में सिमरन हलंदो रहे। पहिरियों माताऊं छा कंदियूं, 10-10 कलाक कथा हलंदी, सुबुह जो शाम तक 10 कलाक कथा। पोइ माताऊं जेके हूंदियूं न अमाऊं ऊन खणी ईंदियूं, कथा बि ॿुधंदियूं और स्वेटर बि ठाहींदियूं रहंदियूं। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों ईअं हलंदो, ॿई कम हलंदा बढ़िया। हरे राम। त परीक्षित महाराज जी प्रश्न था कनि, भगवान अगर अहिड़ी ॻाल्हि आहे त कोई हिन सां पापी बि तरी वेंदा आहिनि? अरे पापी महापापी तरी वेंदा आहिनि। जीव में पाप करण जी एतिरी ताक़त न आहे जेतिरी भगवान में माफ़ करण जी ताक़त है। श्री विष्णु पुराण में भगवान चवनि था इंसान पाप करे नथो सघे जेतिरी भगवान जी करुणा दया कृपा है।